बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में केजी स्कूल भरिसां दर्स को कम कंदड़ राइफल नाके चौक जो रहवासी माज़ूर कारीगर 40 वरनि जो नज़ाकत अली मंगणहार इस्त्री मां करंट लॻण सबबि फौत। लाश घर पहुचण ते वारिसनि में कोहराम मची वियो। जैकबाबाद पुलिस पारां मुहर्रमुल हराम के सिलसिले में जलूसन ऐं मजलिसनि की हिफ़ाज़त के यकीनी बनाइण लाइ स्काउट्स ऐं रज़ाकारनि के सिक्योरिटी ट्रेनिंग ॾिनी वई। पुलिस हेडक्वार्टर में रखियल ट्रेनिंग प्रोग्राम की निगरानी एसएसपी जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज, एसएसपी स्पेशल ब्रांच मंसूर अहमद मुगल ऐं डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी कई। प्रोग्राम में मजलिसनि ऐं जलूसनि के मुंतज़मीन, शिया अगवाननि, स्काउट्स, रज़ाकारनि ऐं पुलिस ऑफिसर्स शिरकत कई। स्पेशल ब्रांच टीम पारां स्काउट्स ऐं रज़ाकारनि के शक्की शख्स की शनाख्त करे खेस फौरी पकड़ण जूं अमली तदबीरूं करे ॾेखारियूं, जॾहिं त पुलिस पारां खेनि झड़ती ऐं शक्की शयुनि की शनाख्त करण लाइ अमली मुज़ाहिरो करे ॾेखारियो वियो। ट्रेनिंग दौरान रज़ाकारनि ऐं स्काउट्स के दहशतगर्दी खां बचण ऐं हिफ़ाज़ती अमल करण, आपघाती दहशतगर्दी, आपघात जैकेट के मुख़्तलिफ़ हिस्सनि खे समझण, आपघाती बमबार जूं निशानियूं, धमाके बाद पैदा थियल सूरत हाल में कदम खणण समेत अहम मालूमात ॾिनी, जॾहिं त एसएसपी पारां रज़ाकारनि ऐं स्काउट्स की शनाख्त लाइ कार्ड जारी करण जूं हिदायतूं पिण कयूं वयूं। इलाके बछड़ों मां 2 हफ़्ता अॻु अगवा थियल औरत ज़ैनब ख़ातून कराची मां बाज़ियाब। औरत समेत 2 ॼणा गिरफ़्तार। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में ख़मीसो वजिलो ऐं हिकु औरत शामिल आहे। बाज़ियाब थियल औरत खे अदालत में पेश करे छॾियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार पुलिस हिरासत में आहिनि। जैकबाबाद में सदर पुलिस की कार्रवाई। शंबेशाह पुलिस चौकी ते चेकिंग दौरान कार मां 200 किलो हानिकार सोपारी हथ, जवाबदार गिरफ्तार, केस दाखिल। पुलिस मूजिब कराची के नाज़माबाद वाले इलाके जो रहवासी जवाबदार ज़ुल्करनैन ख्वाजा बलोचिस्तान खां कार ज़रिए 200 किलो हानिकार सोपारी खणी वञी रहियो हो, जंहिंखे गिरफ्तार करे केस दाखिल कयो वियो आहे ऐं कार बि हिरासत में वरती वई आहे। शिकारपुर वेझो करन थाने की हद गोठ राढ़ी में हथियारबंदन पंजाब के खाना बदोश फ़कीरन ते हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा ज़ख्मी थी पिया, जनमा 1 ॼणो सखर नींदे फौत। हमला आवर नौजवान छोकरी सुमेरा के भी अगवा करे फरार थी विया। 4 अणसुञातल हथियारबंदन फ़कीरन ते हमलो करे छोकरी अगवा कई। हमले में ज़ख्मी थियल 7 फ़कीरन के सिविल अस्पताल शिकारपुर आंदो वियो, जितां अख्तर फ़कीर के गणती जोगी हालत में सखर मुंतकिल कयो वियो त हू रस्ते में फौत थी वियो। होॾां शिकारपुर अस्पताल में दाख़िल ज़ख्मी फ़कीर भी अस्पताल में सहूलतूं न हुअण सबबि परेशान। फ़कीरनि जो ताल्लुक़ पंजाब के इलाइक़े साहिवाल सां ॿुधायो पियो वञे। वाक़े बाद का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे ऐं न ई कोई केस दाख़िल थी सघियो आहे। बनवाखिल के कैंट थाने ते फैसलाबाद खां गिरफ्तार कयल जवाबदार मुबैना तौर पुलिस एहलकारनि की फायरिंग में मारिजी वियो। एसआई समेत 5 पुलिस एहलकारनि ऐं 3 औरतनि खिलाफ केस दाखिल। जवाबदार तशद्दुद या बीमारी सबब फौत थियो आहे। एफआईआर जो मतन। एसएचओ कैंट अल्लाह वधायो मूजिब पुलिस एहलकारनि फैसलाबाद पुलिस के इत्तला ॾियण बगैर चोरी केस में घुरबल जवाबदार एजाज आराई के गिरफ्तार कयो, जेको बाद में पुलिस हिरासत में फौत थी वियो आहे। एफआईआर में कैंट थाने के एएसआई गुल हसन सीलरो, एएसआई गुल मुस्तफ़ा मीरानी, एहलकार दरगाह ॾिनो समेत 5 एहलकारनि ऐं सोबिया आदिला ऐं शमीम नाले औरतनि खे भी शामिल कयो वियो आहे। जवाबदार बीमारी सबब फौत थी वियो आहे। एसएसपी इरफान सम मूजिब केस में नामज़द एहलकार गिरफ्तार आहिनि, जन मथां लाश गुम करण जा भी कलम लगाया विया आहिनि। जांच हलंदड़ आहे। होॾां ज़रियनि मूजिब जवाबदार 2 ॾींहं अॻु फरार थियण की कोशिश कई त पुलिस एहलकारनि पारां मथस फायरिंग कई वई, जेका इलाइक़े वासियुनि भी ॿुधी ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी आया, जन खे पुलिस इहो चई वापसि मोटाए छॾियो त राइफल साफ़ करे रहिया हुआसीं। बडाणी में कारें इल्ज़ाम हेठ बेदर्दी से 20 वरियन की नारी कतल, जवाबदार फरार। बडाणी थाने की हद गोठ जाम मीरल सांगी में कारें इल्ज़ाम हेठ चाचे मुजफ्फर सूमरो पंहिंजी कुंवारी भाइटी 20 वरियन की खालिदा धी रशीद अहमद सूमरो के पिस्टल जा फायर करे कतल करे छॾियो ऐं फरार थी वियो। इतला ते मयाणी एट बडाणी पुलिस वारदात वारी हंद पहुंची लाश पंहिंजी तहवील में वरतो ऐं कश्मोर अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो ऐं न ही का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। आमदनी खां वधीक असासन जो केस। खुर्शीद शाह ऐं 2 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू न थियो। एहतसाब अदालत में जवाबदारनि कागज़ जमा कराए छॾिया। ॿुधणी 8 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। हाज़िरी दौरान पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत इसहाक डार के न घुराए सघी त नवाज़ शरीफ के कीअं घुराईंदी। अपोज़िशन अॻवान बणजण ते बि अलाउंस न वरितो। सभु ॾिसी रहिया आहिनि त मूं सां नाइंसाफ़ी थी रही आहे। रात खां पोइ सुबुह ज़रूर थींदी आहे। मां पार्लियामेंट जी ॻाल्हि कंदो हुअसि ऐं मुंहिंजी कोशिश हुई त पार्लियामेंट में कानून साज़ी थिए। केस कूड़ो आहे। 12 महीना गुज़रण बावजूद रेफरेंस फाइनल नाहे कयो वियो। सखर जी अवाम 8 भेरा वोट ॾेई कामयाब कयो। सभु ॼाणनि पिया त मूं सां नाइंसाफ़ी पई थिए।
ठुल ऐं शिकारपुर में क़ौमी अवामी तहरीक पारां कराची कमेटी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। ठुल में क़ौमी अवामी तहरीक पारां कराची कमेटी सिंध के वफ़ाक़ हवाले करण वारे इम्कानी फ़ैसिले ख़िलाफ़ एजाज़ कंडरानी, कुर्बान कंडरानी ऐं नूह ख़ान नूनारी जी अॻवानी में शाह लतीफ़ लाइब्रेरी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। जॾहिं त शिकारपुर में क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि एडवोकेट ज़फ़र चन्ना ऐं ज़ाहिद भुमरो जी अॻवानी में जहाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं हिकु रैली कढी वई। रैली में शरीक कारकुननि जे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ, जंहिं ते सिंध जी वहदत ते वार ख़िलाफ़ नारा उकरियल हुआ। अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त सिंध हुकूमत वफ़ाक़ सां मिली करे सिंध जी वहदत ते वार करायो आहे। छरुकनी कराची एडवाइज़री कमेटी जोड़ण आईन ऐं कानून जे ख़िलाफ़ ख़तरनाक साज़िश आहे। सिंध खे विराइण जा बार बार ऐलान कया पिया वञनि, जेको अमल इंतहाई ख़तरनाक सूरत-हाल इख्तियार कंदो। मटियारी मीरपुर माथेलो ऐं भिरिया रोड में हर पासे या हुसैन जी सदाउनि जो पड़ाडो। मटियारी में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि जी लाज़वाल कुर्बानी खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ इलाक़नि मां मातमी पिड़ बरामद थियण वारो सिलसिलो जारी आहे। मटियारी जी जीजी आमू बीबी जे पिड़ ते सिकंदर अली शाह पारां सालियाना मजलिस अज़ाब बर्पा कई वई, जंहिंमें मोमिनीन वॾे अंग में शिरकत कई। ज़ाकिरनि पारां मजलिस पढ़ी वई ऐं नोहा ख़वाननि पारां नोहनि ज़रिए शुहदाए करबला खे भेटा पेश कई वई। मीरपुर माथेलो ऐं भरपासे में भी हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। भिरिया रोड ऐं भरपासे में मजलिसुनि ऐं जलूसनि जो सिलसिलो जारी आहे। क़दीमी ज़रीबाग शबीर शाह जे पिड़ तां थींदी इमाम बारगाह अबू तालिब अलैहिस्सलाम ते नहर थी। इन दौरान पुलिस पारां सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया। ड्रिगड़ी ऐं भरपासे में तेज़ हवाउनि सां मींहुं जो वसकारो। ड्रिगड़ी समेत अंब मोरी, सूफ़ियाबाद, कांगणी मोरी, किंगोरो शाख समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं जे वसकारे सबबि हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो, जॾहिं त मींहुं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मींहुं पवण सबबि बिजली जी अख ॿूॾ सबबि अवाम परेशान। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।